हजरत अब्दुल्ला बिन हुज़ाफा को नबी जो सहाबिया तवज्जो कर बस आखिरी याद शाह हिरकल वट कैद थी हुआ हिरकल उन वक्त में या अमेरिका इन वक्त में ट्रंप हिरकल इन वक्त में ही हो शाह हिरकल अब्दुल्ला बिन हुज़ाफा के चयो अब्दुल्ला तो जगन बहादुर माण्हुनि जी मूंखे ज़रूरत आहे जेकर तू मोहम्मद मुस्तफ़ा जे कलमे ता दीन ता हथ खणंदे हिकड़ी न्याणी आ मां तोखे उहा न्याणी परणाईंदुसि मूंखे पुट जी औलाद न आहे न्याणी तोखे परणाईंदुसि अधु बादशाही भी तोखे ॾींदुसि ऐं मुंहिंजे मरण खां बाद सॼे मुल्क जो बादशाह तूं आ अब्दुल्ला बिन हुज़ाफा फरमायो बादशाह तुम्हारी बादशाही जहिड़ियूं हज़ार बादशाहियूं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथां कुर्बान कंदुमि अच्छा केॾी आफर एॾी आफर तूं ठुकराईंदो हिकिड़ी बादशाही आहे मां हज़ार बादशाहियूं कुर्बान करे बादशाह चयो ठीकु आहे तेल जी तई टचकाए वॾी तई हुजे उन में तेल विझी उनखे बाहि ॾिनो उबरे हिकिड़ो कैदी हुयो बादशाह चयो त हेॾे कैदी खे हिन तईअ में विझोसि अब्दुल्ला बिन हुज़ाफा फरमाए थो मुंहिंजे साम्हूं उन कैदीअ खे उन तईअ में विधो हुयो जेको हिकिड़े मिंट में गोश्त जी टिकी बणिजी वियो उन खां बाद बादशाह हिरकल हुकुम कयो त अब्दुल्ला बिन हुज़ाफा खे बि हिन तईअ में विझोसि जॾहिं उन जा हथ पेर ॿधी उन तईअ जे वेझो आंदो हुयो त हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफा जे अखियुनि में पाणी अची वियो बादशाह चयो वापसि कयोसि हाणे रोए थो हाणे अब्दुल्ला बिन हुज़ाफा खे वापसि कयोसि हिरकल बादशाह चयो अब्दुल्ला मां हाणे बि पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां हिन वक्त भी जेकर मोहम्मद मुस्तफ़ा जे कलमे ता दीन ता हथ खणी हाणे मां तोखे पंहिंजी न्याणी ॾींदुसि अधु बादशाही तोखे लिखी थो ॾियां हाणे रोई थो मौत खां डिॼी थो अब्दुल्ला बिन हुज़ाफा फरमायो बादशाह मतां तूं सम्झी त मां मौत खां डिॼी करे रोआं थो मां मौत खां डिॼी करे नथो रोआं असांखे मौत अल्लाह जे रस्ते में एॾो प्यारो आहे एतिरो तव्हांखे शराब भी प्यारो न आहे मां इन जे करे थो जो अल्लाह ताला हिकड़ी जान ॾिनी आहे जेका जल्दी में ख़त्म थी वेंदी काश मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे आ मां इहे सभु जानियूं मोहम्मद मुस्तफ़ा ते कुर्बान कंदो रहां छा मका इन्हनि माण्हुनि जी नज़र अॻिते ये फलस्तीन ऐं गज़ा जे मुसलमाननि जे ईमान के तव्हां ॾिसंदो त तव्हांखे सहाबा वारो दौर यादि आहे या इंशाअल्लाह इन्हनि जी कुर्बानी रंग लाईंदी इंशाअल्लाह इसराइल तबाह थी बर्बाद थी हिकिड़ो तव्हां रुगो कमु कयो ॿियो वस नथो पुॼे असां उॾाई त नथा पुॼी सघूं पहिरें नंबर ते दुआऊं घुरो उन्हनि मज़लूमनि जे लाइ ॿिए नंबर ते यहूदियुनि जूं जेके शयूं आहिनि उन्हनि सां बाइकाट पेप्सी बोतल आहे कोका कोला बोतल आहे मरंडा स्प्राइट ही ड्यू बोतल ही लक्स साबुण ही लाइफ बॉय साबुण एक्सल सर्फ हाँ है तो पाकिस्तान में जेके शयूं तव्हांखे भलियूं ॾिसण में थी हुजनि इहे सभु उन्हनि यहूदी जन ते हलाल लिखियल हुजे नी हलाल छा हलाल इंग्लिश में जंहिं शइ ते हलाल लिखियल हुजे सम्झो त या इन्हनि यहूदियुनि जी इहो हलाल जो ठपो हणी करे असांखे चवनि पिया त हीअ हलाल शइ ते तव्हां मुस्लमान खाओ मौलवी ईसा वांगुरु पाकिस्तानी प्लास्टिक जा बेदा ठाही बेदनि ठाहिण में होशियार प्लास्टिक जा बेदा केमिकल जो खीर पाकिस्तानी ठाहिण में होशियार आहे जेको होटलुनि ते खीर थो मिले सॼो केमिकल न मेह धागा जी ज़रूरत न ढॻीअ जी ज़रूरत न खड़ जी परेशानी न बूसे जी परेशानी अलाए छा था ठाहिनि ख़बर ई कान्हे ये चिप्स जेका ठाहिनि था या रबड़ मां प्लास्टिक मां था चिप्स ठाहिनि जेके असांजा बच्चा पिया खाइनि पाकिस्तानी असांजा इहे शयूं था ठाहिनि ठीकु आहे जहिड़ी तहिड़ी शइ आहे
ये पाकिस्तान जो पानी पियो पाकिस्तान जो बोतलूं ये निकती थव उहे पियो खुदा जो वास्तो थव ये इसराइली यहूदिन जी शयूं दुकानदार के चो त असांखे न ॾे तव्हां पेप्सी बोतल पीअंदव इन में रुपयो उन्हनि खे फ़ाइदो थींदो इन में हथियार वठी करे उन्हनि मज़लूम मुस्लमाननि खे मारनि जेकर सॼी दुनिया जा मुस्लमान रुगो यहूदिन जे शयुनि जो बाइकाट कनि तॾहिं बि उहे ज़लील थी मरी जाए असां समझाई बीठा हूं जलसन में बाबा बाइकाट कयो ऐं अलहमदुलिल्लाह किरोड़नि अरबन डॉलरनि जो उन्हनि खे नुक़सान थियो आहे यहूद सो अॼु इहो वाइदो कंदो न इंशाअल्लाह त यहूदिन जूं शयूं जन ते हलाल लिखियल हूंदो इहे इंशाअल्लाह असां पंहिंजूं शयूं वापराईंदासीं न पाकिस्तान जूं सादी शयूं आहिनि उहे वापरायो नमाज़ पढ़ो 5 वक़्त कुरान मजीद जो दौर कयो बरकत हिन में मां तव्हां खां पुछां थो अॻे बरकत हूंदी या न असांजो वालिद साहब कुर्मी हो मां पाण हारीअ जो पुटु आहियां मां तव्हां सम्झो त मौलवी जोगी जो पीउ को वॾो आलिम हुयो को पीर हो हारी हो मुंहिंजो वालिद साहब तव्हां तंहिंजे करे मां वाइज़नि में मौलवियुनि खे चवंदो आहियां त हीअ जेके जमायती अचनि था हिननि जी बेइज़ती न कयो जमायत जेको वाइज़ ॿुधण जे लाइ अचे थी हिननि जी बेइज़ती न कयो हिननि जो मक़ाम वॾो असां त कारनि ते आया आहियूं तव्हां पैदल आया हो मोटर साइकिलनि ते आया हो असांजे लाइ त गोश्त जुदा चांवर जुदा खीर जुदा चांहियूं जुदा तव्हांखे सुको भत बि अलाए नसीब थियो आहे अलाए न असांजे लाइ त कुर्सियूं रखियूं वयूं आहिनि तव्हांखे पट ते पलाल ते विहारियो वियो आहे वाइद खां पोइ असांजे खीसे में किराए जा पैसा ॾींदा तव्हां पंहिंजा पैसा भरे करे आया हो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हां जेके जलसो ॿुधण जे लाइ आयो असां खां 1000 दफ़ा वधीक भला उलमा के मां मुअद्दिबाना गुज़ारिश थी कयां त जमायत जी बेइज़ती न कयो जमायत वीचारी शाबस आहे जो हिन वक़्त ताईं वेठा आहिनि क़ुरान मजीद ॿुधण ये असां खां 1000 दफ़ा वधीक भला अल्लाह जी रज़ा जे लाइ आया हो या ॿियो को मक़सद हो खाली झोली खणी आया हो इंशाअल्लाह अदब सां क़ुरान मजीद ॿुधोसीं हितों वियासीं त रहमत सां झोलियूं